सब पंहिंजा घर घाट खुला छॾे करे सब नंद भवन में अची करे जमा थिया आहिनि गोकुल में। ऐं जय जयकार थी थिए, खूब पंडित स्वस्ति वाचन था कनि, पूजा पाठ कराइनि था पिया, लेकिन नंद बाबा जो ध्यानु नीलमणीअ में आहे। नीलमणी केरु? सांवलो सलोनो सुंदर सुंदर कृष्ण कन्हैया लाल। नज़र हटे ई कोन थी पई उतां। ब्राह्मण चवनि था बाबा चांवर खणो, संस्कृत में चइबो आहे अक्षत, अक्षतम समर्प्यामी। नंद बाबा खणनि था पिया गुल, चवनि था अक्षतम समर्प्यामी। अरे हे तव्हांखे चांवर था नज़र अचनि? अरे अरे भुलिजी वियुमि, हाणे गुल खणो। गुल था खणनि। चओ बाबा पुष्पम समर्प्यामी। नंद बाबा चवनि था जलम समर्प्यामी। अरे पाणी आहे, हाणे पाणी खणो त चवनि था दुग्धम समर्प्यामी। अरे बाबा तव्हांजो ध्यानु किथे आहे? नंद बाबा चवनि था सच ॿुधायांव भाई, मुंहिंजो ध्यानु त हुन छोरे में लॻी वियो आहे। हे कहिड़ो छोरो आहे? अखियूं चिपकी पियूं, निकिरनि ई कोन थियूं पियूं। खिलण लॻा, असांखे अधिकार ॾेई छॾियो, असां कयूं था पूरो पूजा, दक्षिणा चोखी ॾिजो, तव्हां वञो लाड़ लड़ायो। और सच में जंहिंजे गोद में परम शक्तिमान परमात्मा अची आहे, उन लाइ कहिड़ी पूजा बाक़ी रही? हाँ, अरे अनंत जन्मनि जी पूजा करे बि जेको न मिलंदो आहे, उहो त हुनजो पुटु बणिजी करे आयो आहे।